नाज़रीन, हैदराबाद ज़िले इंतजामिया तालुके सिटी वाले इलाइक़े में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कंदे केतिरियूं गैर क़ानूनी ठल ॾावतूं उॾाए पट करे छॾियूं आहिनि। तफ़सील ॾेई रहियो आहे मुदस्सिर अब्बास। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल नुक़सार हैदराबाद में ज़िले इंतजामिया पारां हद दख़लूं हटाइण जो सिलसिलो जारी आहे। इंतजामिया पारां शहर जे इलाइक़े में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो जी हिदायत ते मुख्तियार का सिटी अबूबकर सदायो जी अॻवानी में तालुके सिटी जे इलाइक़े शामदास पार्क खां रशी घाट वारे इलाइक़े ताईं हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे, जंहिं दौरान मुख्तियार कार सिटी पुलिस ऐं एंटी एनफोर्समेंट अमले सां गॾु भारी मशीनरी ज़रिए केतिरियूं गैर क़ानूनी पोख्तियूं ऐं हालती अदावतूं ड्राए पट करे छॾियूं आहिनि। उन सिलसिले में मुख्तियार कार सिटी जो चवणो हो त कंहिं बि शहरी खे गैर क़ानूनी अदावतुनि जी इजाज़त न आहे। हर सूरत में शहर मां हद दख़लनि जो ख़ात्मो जल्द कयो वेंदो। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।